जे मां न पहुचा त मीरल शुएब के मारे विझे बादल इन्हें मीरल के मारो ही पियो मौत जी निंड सुम्हंदो न तॾहिं हरकतूं छॾींदो न समझी सघियो त कासिम करनि था अरे या मोली बराबर कासिम मीरल सां हेतिरियूं तादियूं एतिरा वचन पोइ बि बाज़ नथो अचे खबर पई त साबर ऐं वरियाम ते हमलो कयो अथसि न हा कासिम वरियाम सख़्त ज़ख़्मी आहे वरियाम जहिड़ो मोह चङो बादल शर्मनाक हरकतूं शर्मनाक धंधो मीरल खां बि चढ़ी वियो मोह ऐं फेर साबर में आईस न साबर चंबे में न अचेसि त छो करे वरियाम बादल साबिर जहिड़ा खोड़ गेजू बनाए वेठो आहे माण्हू वाधी कोन था ॾेई सघनि त पोइ असुल रक़म किथां ॾींदा जाई थो चवीस न हाणे ने मीरल के मुंडड़ो पवंदो वरियाम के वकड़ में आण सोलो आहे ऐं रहीस परवेज़ खान जे लाइ जेको शहबाज खान चयो सो बहितर आहे त परवेज़ खान सां ॻाल्हाइजे असीं छा ॻाल्हाईंदासीं परवेज़ खान सां हू मिल्कियत जी घुर कंदो त असांजी मञींदो शहबाज खान कयोसि था दमादम मस्त कलंदर हेसि पतो पवंदो त कासिम करनि था अरे या मारे मां मीरल खां इस्जण या ख़ौफ़ में अचण वारो न आहियां नूरी मौत जहिड़ो ऐं जीअं लिखियल हूंदो आहे सो अची वेंदो आहे मां गोलीअ जो क़ाइल न आहियां जे हलाइणी पई त दिफ़ा में हलाए बि सघां थो शोएब मूंखे तुंहिंजी हयाती प्यारी आहे तुंहिंजे प्यार जो को तिल नाहे मूं वटि नथी चाहियां त तोखे को नुक़सान पहुचे मीरल ख़तरनाक आहे मां त मीरल जे पिते खां वाक़िफ़ आहियां मां बि हिन ॻोठ जो आहियां मां बि सुञाणांसि मीरल जी धमकियुनि में अचण वारो मां न आहियां नूरी जे चई त तुंहिंजे करे मां हीअ तरी छॾे वेंदुसि बाक़ी मीरल जे ख़ौफ़ मां बि कोन वेंदुसि तो शाह लतीफ़ जो शेर ॿुधायो हो न अखियुनि में थी वेह तवारे छपर ढकिया तोखे ॾिसे न ॾे आऊं न पसां किबियो मां त तोखे पल बि परे ॾिसण न चाहींदसि शाह लतीफ़ ईअं बि त चयो आहे न मंदी जंजे मन में मुंहुं ऐं पिरीअ जूं उमेदूं पसंदि तिहां पोइ मरनि सड़ी इन सूर में बराबर शोएब पर दुनिया ॾाढी साड़ोली आहे साड़ सड़ी आहे न सहंदी असांखे मूंखे त ख़ौफ़ आहे शोएब छाजो त किथे असां ॿिन्ही खे मीरल मारे न विझे मूंखे मुनासिब नथो लॻे त मां चवां च मूंसां हिजाब थो करी ॻाल्हि अहिड़ी आहे दुनिया खे नागवार लॻंदी मूं चयो न त मां दुनिया सां ॿधल न आहियां पोइ मासी खदीजा खे चओ त शहर निकिरी हलूं न मीरल न काके साबर जो ख़तरो अमा पाड़े में निकिरी वई आहे अचे त मां चवांसि थी पर मञे मुश्किल मां तुंहिंजे चवण खां अॻु मूंखे चयो हो अचे त वरी बि चई ॾिसेसि बाक़ी इहो भरोसो रख मां क़ाइर न आहियां जो मीरल जी धमकियुनि में अची हिसजी वञा मीरल पुलिस जो ॿुधी पाणी छो थी वियो आई हाणे ते रिकॉर्ड ख़राब आहे सर तने चे एतिरो ई ट्रप अथई न त पोइ पंहिंजे मथे मां इहो इश्क जो पोत कढी छॾ मीरल परवेज़ खान सां ॿेहर पचार बि न कजांइ ट्रप जी सोच ई न आहे रहीस ज़हन में और उस ताईं गिरफ्तारी नथो चाहियां वैसी ताईं नी साबिर शोएब ऐं वरियाम जी तला वेड़ कोन थो कयां मीरल मौत खां न कंबियो पुलिस खां पाणी कीअं थींदो मां ॻाल्हायां थो एसएचओ सां तूं दिलि न लाइ
खड़ो सत खड़ी संभाल सूबेदार, संभाल। पहिरियां ॾिस त औताक कींजी आहे। या सुधारेस, लेकिन ॿी सुधारण पई त हीअ औताक मीरल जड़न जी आमाजगा थी सके थी। मां तुंहिंजे मनसब जो लिहाज़ तो कयां सूबेदार, न त ये लफ़्ज़ को लाट पे वातां कढे हा न त चपन खे टाका लॻी वञनि सां मीरल हितां गिरफ़्तार थी नथो सघे। पुलिस सां न फिटाइस, पुलिस ज़ोरा खोसे नी शायद तिपेस। सूबेदार सां ॻाल्हाइण ॾे जबल। भली ॻाल्हाइस, मगर ने ख़बर अफ़कना जोशन। रेस मूंखे हुकुम आहे हू वरियाम मीरल खिलाफ़ बयान ॾींदे वरी बेहोश थी वियो आहे, अलाए बचे अलाए मरे। रेस दा मीरल फ्राडी बंदग से पुलिसान फरार मरेक। फ्राडी न चओ जमादार, नया फ्राडी। तू पुलिस खां ॿ दफ़ा भॻो आयस, हाणे न भॼेस। जी भॼेस गुड़ा ने ख़बर अफ़कना जोशन। सूबेदार साहब, मूंखे 2 मिंट ॾियो। हमले खे चओ त ॿाहिरि वञे, पोइ तव्हां भले मीरल खे वठी वञिजो। ठीक आहे जबल, हलो ॿाहिरि। और साहब कना बहर ज्यादा मरो, मगर ने खबर अफ़कना जोशन। अरे तू हल त सही। हाँ, ठीक आहे। बाक़ी तू पाण चवीं थो त साबिर शोएब ते केस हलायो, हाणे सोनन जे मथां मीरल जो नालो ई गायब करे छॾीस। समझ में रेस। बाक़ी रक़म तोखे 2-3 कलाकनि में मिली वेंदी। बाक़ी रहियो सूबेदार, मां हुनखे चवां थो। ठीक आहे, खुदा हाफ़िज़। खुदा। इम्तिहान में महीनो रहियो आहे, हिते नूरी जी परेशानी मारे विधो आहे। काको साबिर ज़िद ते लही आयो आहे, मञे ई नथो। न वरियाम लाइ रक़म थो वठे, न की जिंदो थो छॾे। छा कयां, मुंझी पियो आहियां। सम्झ में नथो अचे त कहिड़ो रस्तो अख़्तियार कयां। जे इम्तिहान लाइ हलियो वञां थो त नूरीअ जो छा थींदो? जे नूरीअ जी कयां थो त इम्तिहान रहिजी वेंदा। ज़हनी परेशानीअ में पढ़ाई मुतासिर थी वई आहे। बुर्दबारीअ खां कमु वठणु खपे मूंखे। ॾुखियूं महलियूं ऐं आज़माइशूं सदाई न रहंदियूं आहिनि, गुज़री वेंदियूं। पढ़ाई बि जारी रखंदुसि ऐं नूरीअ खे व्याजी वरियाम जे ॼार में फासण खां बचाइण जी कोशिश कंदुसि। जी खैर बादल, मां समझा थो तुंहिंजी परेशानी। तू परेशान न थी। बादल, मुंहिंजी मदद कर, मां सख़्तु परेशान आहियां। मूंखे नूरीअ जो फिक्र आहे शोएब। मां हरगिज़ न चाहींदुसि त कंहिं मुसीबत में फासे। नूरी मज़लूम आहे। मूंखे नूरीअ जी हयाती, इज़त ऐं दिली ख़्वाहिश लाइ एहसास आहे। पोइ कुझु कर न। तू समझी थो त मूं कोशिश न कई आहे। नूरीअ जी मासी ख़दीजा जी बेवसीअ खे ॾिसी साबिर जी व्याज समेत रक़म भरण जे लाइ मूं काके साबिर खे चयो। उनखे अलाए कहिड़ा वकड़ चाढ़िया अथसि जो मञण जे लाइ तयार ई न आहे।
रकम लाइ मूं भी कोशिश कई आहे बादल, पर साबर मञे न, कर्ज लहेस तो तब अंध ते आ। समझ खां ॻाल्हि ॿाहिरि आहे शोएब। त पोइ बेवसी में ॾिसंदा रहिजी वञूं। इत्मीनान रख, मां कासम ऐं ईसन सां ॻाल्हायां थो। याजी भॼाइणो पवंदो ऐं काके साबर खे मञाइणो पवंदो। जे न मञाई त मासी ख़दीजा खे मिंथ करे नूरी तुंहिंजे हवाले कंदुसि। जिथे नूरी ख़ुशि उते मां ख़ुशि। उमल तूं मूं ते भरोसो कर, मां जाई बि पुफीअ जे चवण में न ईंदुसि। मुंहिंजे भरोसनि जी बंध हमेशह भॼी वई आहे। मूंखे कटपुतली सम्झो वियो आहे। मुंहिंजे जज़्बनि ऐं एहसासनि सां खेॾियो वियो आहे। मूंखे इंसान न जानवर सम्झो वियो आहे। मुंहिंजे अंदर में जेका दर्द जी दुही दुखियल आहे न, उन मुंहिंजूं सोचूं, मुंहिंजा एहसास ऐं मुंहिंजा जज़्बात बिल्कुलु दुहाटे छॾिया आहिनि। मां सम्झां थो मोमल, मां जॾहिं खां हिते आयो आहियां तॾहिं खां सभु कुझु महसूस कयो आहे। तूं सिर्फ़ु हिकु भेरो भरोसो करे ॾिस मोमल। मां हथ थो जोड़ियां, तूं न भरोसो कंदीअ, मां बि भरोसो करणु लॻंदुसि, पर तुंहिंजी ढाल बि बणिजी सघंदुसि। अहिड़ी ढाल जेका दर्द ऐं नफ़रत जो मुंहुं मोड़े मुॾो करे छॾींदी। मूं शर्त रखिया हुया काज़िम। शर्तनि ते पूरो लहंदुसि। वरी कहिड़ा शर्त? जेके तो शर्त रखिया पुफी, उहे तो शर्त चवां मोमल खे। अलाए ख़बर ई कान थी पवे। अलाए मुंहिंजे ख़िलाफ़ शर्त तो रखी, अलाए छा, या मञीसि थो मुर्गो घराना कढी छॾई। तुंहिंजे खिलाफ़ शर्त छो रखंदी पुफी? मोमल ई न रखिया आहिनि अहिड़ा शर्त, त मां कीअं रखंदुसि? ही त वेचारी मज़लूम आहे पुफी। समझ में ये मूसा नमूना है ना। समझी रे सब्बा, ही फिणे असर कयो आहे बस। हिनखे तो वॾा फन अथई माण्हू खे फसाइण जा। असुल कोड़की वांगुरु हीअं करे थी फसाए। अय्यब्बा के दाणो ॾिसी ठूंगो न हयो, बस असुल कोड़की में ही फासी वियो आहे। पोइ बस उन माण्हू जी अथई पथक सुख जो साह नथो खणे। पर ॾिसां थी ये कीअं थी फथकाए। ऐं अॻियां बि सारा अथसि सारा। इहा मेसड़ी फथकंदी पई, सुख जो साह कॾहिं बि न खणी सघंदी। ॾिसजांइ वेठी। हबीबी हैया हैया, 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 हबीबी हैया हैया। एकड़ बेकड़ टेकड़ टे, धनुआ खे तू धडका दे। एकड़ बेकड़ ठड़पक ठा, धनुआ जा तू जिन्न भजा। एकड़ बेकड़ ठड़कप ठा, धनुआ जा तू जिन्न भजा। हबीबी हैया हैया, हबीबी हैया हैया। अरे लो सासियत आ धनु धमालाणी, सिर थोनी सासिया जो जबल पियो तस मथा। गडो तो मारी रे। परे थी टांडाणी, न त लताड़ जी वेंदे। 20,000 जो आ, वाहीअ जे पिड़ीअ तो वठी आया। हा मञा तो डंड सैफुल मलूक। धनु हिते डंडू खुटियूं आहिनि जो सैफुल मलूक डंड किरण तो वनी। हल त किंजर मंछर में नी उछलिया एॾे किना तो वनी मरण। टिंडू अन्ना धनु युन्नो, हबीबी हट परे थियो, पद्मणी परीअ सां मिलण तो वञा। किथे धनु सड़ियल बुंडी ऐं किथे सैफुल मलूक जी पद्मनी परी। हण कूड़ हण। चुप, पढ़ियो मैं न जादू त नूर बणजी वेंदे। टिंडू भी जादू असां भरियो पियो आ। तरस त गॾा समेत पिंड पाण बनाए। न दे धनुअ खे कावड़े, धनु तकड़ो आ। हा पद्मणी परी इंतजार में आ। धनु न जादू कई त लोंबड़ बणजी वेंदे। वापस टिंडू असल न बनाईंदी। हा 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 परे थी टिंडू खान टांडाणी। हबीबी हैया हैया, हबीबी हैया हैया, हबीबी हैया हैया, हबीबी हैया धनु धमालाणी, टिंडू खान टांडाणी जादू पक्को करे वो तो के कारो रछ बनाईंदो। हा
कंवल तोखे सोचण ऐं परेशान थियण खां रोकियो अथम न। अम्मा छा कयां? न सोच, ॿियो छा कंदीअ? अम्मा मूंखे त चवीं थी, पर जॾहिं न मां न हूंदसि त मुंहिंजी यादि तोखे सताईंदी। पोइ तोखे अहसासु थींदो त यादि छा आहे। सार सबबु दिलि मां सट उभरंदई न त तोखे सुॾकण जी अज़ियत जो पतो पवंदो। ख़ैर घुर चरी। अम्मा मूंखे अदे जी रिवश कॾहिं न कॾहिं मौत जे हूंदे खूह में उछलींदी त ॻोल्हे बि न सघंदी। ओ मुंहिंजी मिठड़ी कंवल, मां तोखे किथे ॻोल्हियां? मां तोखे किथे ॻोल्हियां? दिल न लाए सोराब तो साधारण हो गडा तो छाते दिल लाती अथई। बाकी दादन के 3000 तारा देखारे छडींदस। हाणो धणकी ना है। फिजा न तो धाणो सिर जी ना है। मता समझी त सोराब दिल लाहे वेठो आ। पर दुख ऐं निदामत जरूर है त मासूम कंवल मुझे जज्बात ऐं दादन जी अना जे करे जिंदगी त हथ धोई वेठी। जब थियणो सो थी वियो। उदल खीर थणे कोन वापस थींदो आ। हरकत कई बरकत थी वई। हाणे तू परेशान न थी। ये कर हापुल सा मिल। हापुल सा छो? हां संग वठो सो ॿियो वरी छो? शैतान जी तार वरी एॾाहीं विछाइण शुरू कई थी। तू न शैतान चवंदो आहीं ते भूत खे बाह वठंदी आ। दिल त चवंदी आ रो घुराए उन में वेड़े घसलेट विझी ॾे तीली। बाह जझड़ करे बरई। तू मूंखे बाह ॾींदे? मूं तोखे चयो छा? मूं त ट्रूए खे बाह ॾियण जी ॻाल्हि कई। तू जन पाण ॾे तो समझी त वञी समझ। धाणो छा करे? धाणो वञी धूड़ पाए मुंह में। ऐं सोराब वञी वरी छाई पाए ये न। हट कर। चकवाल जी चिबरी त डंडो खणी डरड़े न विछाए। मूंखे थी छाईअ जो चवे। छकड़ीअ मां त फासी वियो आहियां। न घर कयाई न कंहिंखे घर करण ॾिनाई। बल्ले बल्ले तो तसुल गंज करे छजा। खाणो के तो छकड़ी चवे। खाणो धणकी आ। ये धणकी ना है। मूंखे ता हमेशा जे लाइ ॿेड़ा साड़े निकिरणो पवंदो। छा ख़बर त काज़िम बि दिल वठण लाइ मूंखे भरोसो ॾींदो हुजे ऐं चाची सारा सां सलाह हुजे ऐं पोइ सॼी हयाती कंडनि ते हलणो पवे। निकिरी बि काॾे वञा। बाबा ऐं अम्मा वारनि वटि वेंदसि त अधे कास्मारा वरी झगड़ो कंदा ऐं जेकॾहिं वापसि आयसि त मारे छॾींदा। मां वेंदसि पोइ मरां त भले मरां। चाची सारा सां हयाती गुज़ारण खां त दोज़ख बहितर आहे। छा पई सोची मुंहिंजी मिठड़ी मूमलड़ी? जी जी मिठो खीर पी मां सदको आहीं। मुंहिंजी मूमलड़ी का परेशानी आहे छा? मूंखे ॿुधाओ कम कर। न का परेशानी न आहे। का हुजे न तो ॿुधाए। सारा सदको वञई। अम्मा सारा खे माफ़ बि कजांइ। अॼु ॾींहुं ताईं मूं तोखे ॾाढी तकलीफ़ ॾिनी आहे। हा मां निंड में आहियां या सुजाग चाची? न न तू सुजाग आई। निंड वारी छाजी पाए ॾे निंड के। तू बि सुजाग मां बि सुजाग। ॿई हिक ॿिए सां ॻाल्हायूं था। पर ॿुध मुंहिंजे बस कासिम जी भारत पई ऐं मुंहिंजो भलाड़ भाइटो आहे सची। करे माई
अचण जी पकड़ न वञण जी पकड़ बहरा छा है एडी गर्मी जो कलाकनि जा कलाक बिजली गुम निंड करे या पखो वेही हाणे केर चवण वारो ई कोन्हे को बिजली वारनि खे अरिड़हं कलाक लाइट बंदि तव्हां ॾिजे त कंहिंखे ॾिजे धनुअ खे चओ मासात इहो पखो मूंखे ॾे त मां हणाए हथ ॾुखंदई मिठड़ी मासात मां भला वेही वधंदुसि छा भला इहो पखड़ो वेही फ़क़ीर तोखे हणे या वञे छॾ धनु तोखे रोके रोके थकिजी पई आं नथो मुड़ी मासात हिन मुईअ दिल परेशान कयो आहे नक धनु नक वारो आहे हा भला जे बिजली नाहे त जनरेटर हणाए ॾियनि वञी सुख माणे सघी नाहे ज़रूरत तुंहिंजे जनरेटर जी थाण जा हथी जनरेटरन वञ हितां हाणे मार कॾहिं नची त फ़क़ीर वेह सदाईं फ़क़ीर लाइ सटका आई सटकनि जे लाइक वञी थो या खणा खड़ो त खोहे कहीं पूरो फ़क़ीर न वियो हलियो त हथ हणंदीअ मासात हथ हणंदीअ हा हथ हणंदसि कोन हथ खणंदसि भले त छुटे हिन जज़ा मां जान हाणो खे तंग न कर हथ थाणो धड़किया धड़की ना है भला फ़क़ीर वेही जा वञे तू ये न विंदे हां वञा तो मासात वञा तो फ़क़ीर सां विढ़ी छा लाइ थी मथो ई खाई वियो रती बि चंग खका थई लाइट वारनि रत कयो ॿियो तूं अची रत कंदो त विचटे थो वञी हाणे बिल्कुलु नओं बनो आहियां अल्लाह साईं जी महिरबानी आहे रब वॾो आहे बाबल गाॾी तयार आहे सभु कुझु तयार आहे बाबल छा मतिलबु सभु कुझु तयार आहे मतिलबु गाॾी ड्राइवर तयार सामान गाॾीअ में रुॻो तव्हां हलो हाणे खां थींदा ॻोठ हलंदासीं बाबल थाणे खां छो सूबेदार खे इशारो ॾियां शहबाज़ जे माण्हुनि लाइ वैसे सुठो न आहे जो शहबाज़ जे माण्हुनि ॾे इशारो ॾिजे हाँ बाबल एनसीअ में शहबाज़ जे माण्हुनि बजाए नामालूम ॼाण आया आहिनि हाणे छा चवंदो थाणे ते कंदासीं शहबाज़ ख़ान सां मलाई खड़ो बगन जी सट बघेड़ जो झट हा बगन हलाकड़ो बि मथो मथे ते थींदो हल्को फुल्को न सम्झजांइ बाक़ी मूं छा चयो शहबाज़ ख़ान जे उताक ते हथ लाइ मोटंदासीं घर पहुचा पोइ विझां थो हिम्मत सां हथ शहबाज़ में बहराम बहरा